वक़्त जे फिरौननि मुनाफ़ाख़ोरनि होटल पीस बेकर्स ते केमिकल वारो खीर विकिरो कंदड़ भाॻियुनि खे खीर मां ठहिंदड़ खाइण पीअण वारी शयूं विकिरो कंदड़ मुनाफ़ाख़ोरनि मालिकान हज़ारनि शहरनि खे मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला करे छॾियो। केमिकल खीर विकिरो कंदड़ होटल मालिक के फ़ीसाद ऐं ॿियनि होटल मालिकान पंहिंजियूं होटलूं छॾे फरार थी विया। एडीसी दादू शाहनवाज़ मीराणी चयो त शहरियुनि जी शिकायतुनि ते मुनाफ़ाख़ोर होटल वारा सिहत लाइ मुज़र केमिकल जो खीर ऐं चांहि ॾही ऐं ॿियूं खाइण पीअण जूं शयूं सरेआम विकिरो करे रहिया आहिनि। छापा हणी खीर चेक करायो त इहो खीर न पर केमिकल वारो खीर हो, जंहिं ते 2 होटलनि खे सील ऐं 2 होटलनि ते ॾंड विधो वियो आहे। दादू जी सियासी समाजी शहरी हलकनि डीसी दादू ऐं एसी दादू ऐं मुख़्तियार दादू खां मुतालबो कयो त केमिकल खीर विकिरो कंदड़ भाॻियुनि ऐं होटल मालिकान ते हज़ारे चकर ॾंड विधा विया, पर अॼु ॾींहं ताईं मुनाफ़ाख़ोरनि ख़िलाफ़ FIR दाख़िल न थी सघियूं आहिनि। सरकारी मलाइकनि ख़बर नाहे ॾंड जी रक़म क़ौमी ख़ज़ाने में जमा कनि न। यादि रहे त सरकारी मलाइकनि हज़ारे इंसानी जाननि जी क़ीमत चंद रुपया रखी वई।